मीरपुर बठोड़ो गवर्नमेंट प्राइमरी मदरसा ओस्मानिया स्कूल गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जे तंहिंमें कम केतिरनि सालनि खां रोले जो शिकार हुअण ख़िलाफ़ शहरी इताद शहरी एक्शन कमेटी जे सॾ ते मेन बस स्टॉप वटि 3 ॾींहंनि जी बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई ऐं उस्ताद क़ौमी कारकुन शहरी यकजती तौर शिरकत कई। उन मौक़े ते शहरी इताद जे सदर अब्दुल गफूर मेमन, शहरी एक्शन कमेटी जे सदर उरफान ख्वाजा, मौलवी तुफ़ैल खट्टी, रबड़नू कुंभार ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मदरसिया ओस्मानिया स्कूल ऐं गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जो तमीराती कमु 3 सालनि खां ठेकेदार अध में छॾे गाइब थी वियो आहे, जंहिं करे स्कूल जो कमु मुकमल न थियण करे शागिर्द ऐं शागिर्दियुनि जी तइलीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। इन्हनि इलाही इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी स्कूल जो अध में रहियल कमु मुकमल कराए शागिर्दनि जो मुस्तक़बिल बचायो वञे, ॿिए सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोड़ो।